सोबोदेरो पुलिस कार्रवाई कंदे पीर हाफिज वेझो लिंक रोड तां दौरान गश्त एक जवाबदार शेर मोहम्मद उर्फ शेरू वल्द बशीर अहमद जतोई के गिरफ्तार करण जी दावा कई है। पुलिस पारां जवाबदार के कब्जे में 3500 ग्राम चरस करण जी दावा कई वही है। जवाबदार मथा सरकारी मदईयत में सोबोदेरो थाने ते केस दाखिल किया वो है। एसएचओ सोबोदेरो मोहम्मद आशिम हकड़ो फोन ते राब्तो करण ते बुधायो तो पुलिस पार्टी गश्त दौरान पीर हाफिज लिंक रोड तां जवाबदार शेरू जतोई के चरस समेत गिरफ्तार किया है। जवाबदार मथा 5 खां मथे मुख्तलिफ नोयत जा केस दाखिल थियल आहिनि, जंहिंमें जवाबदार रूपोश आहे। एसएचओ सोबोदेरो मोहम्मद आशिम हकड़ो जो वधीक चवण हो त जवाबदार शेरू जतोई मथा खैरपुर ज़िले के मुख्तलिफ थाननि ते केतिराई केस दाखिल थियल आहिनि, जिन जी जांच कई पई वञे। संदसि चवण हो त मंशियात फरोशनि ऐं ॾोहारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंहिं बि सूरत में अहिड़नि अनासरनि खे बख़्श न कयो वेंदो। अमन अमान जी सूरतहाल खे हर सूरत में बहाल रखियो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।